नाज़े दादू में 2008 जी इलेक्शन दौरान क़त्ल थियल शागिर्द जे वालिद जे ख़त ते सदर आसिफ अली ज़रदारी वाक़े जो नोटिस वरितो आहे। तफ़सील मालूम कंदा अशफाक मलिक खां। जी अशफाक। ॿुधाईंदो वञा त 2008 जे इलेक्शन जे दौरान फायरिंग जे नतीजे में शहीद थियल शहीद शाहजहान कुरैशी जे वालिद जी जेको आहे दरख़्वास्त पाकिस्तान सदर आसिफ अली ज़रदारी इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं उन जेको आहे सो हिकु लेटर जारी करे वज़ीर आला सिंध खे इहा हिदायत कई वई आहे त हू जेको शहीद शाहजहान कुरैशी आहे जेको जीअं भुट्टो जे नारे जे दौरान लॻाइण तां उहो शहीद थी वियो हो, उन जे वारसनि सां खे घुराए उन जा जेकी बि ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाला सत्तार कुरैशी सदर पाकिस्तान खे अहिड़ो ख़त लिखियो हो त बिलावल भुट्टो बि संदसि साणसि तज़ियत ते आयो हुयो ऐं उन खां पोइ उन्हनि सां वाइदा कया विया हुआ त खेनि जेका शहीद शाहजहान जा जेकी भाइर आहिनि उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं उन्हनि जो जेको लिख पढ़ जो जेको ख़र्चु आहे उहो सरकारी सतह ते थींदो, पर उन जे कयल वाइदनि ते हिन महिल ताईं उहो अमल न थियो आहे। उन खां पोइ हुन जेको सदर खे इहो ख़त लिखियो आहे उन खां पोइ उन्हनि खे हिदायत कई वई आहे वज़ीर आला सिंध खे त इन्हनि जी फैमिली खे घुराए वज़ीर आला हाउस उनजो जेको आहे उनजो तइयुन कयो वञे ऐं उन्हनि सां ताउन कयो वञे, उन जा जेकी ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। असांजी जेको आहे सो शहीद शाहजहान जेको शहीद थी वियो हुनजे वालिद सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन चयो त असां मक़ामी क़यादत खे मूं बार बार जेको आहे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं त हिन जा जेके 2 नौजवान पुट आहिनि उन्हनि खे नौकरियूं बि ॾिनियूं वञनि ऐं हुनजो पढ़ाई जो जेको ख़र्चु आहे उहो जेको ऐलान बिलावल भुट्टो ज़रदारी हिते ताज़ियत जे दौरान करे वियो हो उन ते अमल करायो वञे, पर उन जे बावजूद बि जेको आहे मुंहिंजी मक़ामी क़यादत मूंखे नज़रअंदाज़ कयो आहे। मजबूर थी मूं जेको आहे इहो ख़त लिखियो आहे सदर पाकिस्तान खे, उन इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं उन वज़ीर आला सिंध खे जेके हिदायतूं कयूं आहिनि त जेको आहे असांजा जेका ख़दशा आहिनि उहे ख़तमु कया वञनि। जी तफ़सील ॾियण जे लाइ अशफाक वांची, महिरबानी।